जी दोस्तों, ही असांजो सेकंड ऑर्गन आहे, सेंस ऑर्गन, जेको स्किन असां सॼूं पिया। स्किन छा आहे? असांजो जेको बि लेयर चढ़ियल आहे असांजे समूरे जिस्म ते, इनखे असां स्किन चऊं था। उन स्किन जो कमु छा आहे? उन स्किन जो कमु आहे त गेन करे इंफॉर्मेशन फ्रॉम जेको आहे एनवायरनमेंट, ऐं उन मुताबिक़ जेको आहे पंहिंजे अंदरें ऑर्गन्स खे कंट्रोल करण जे लाइ मैसेज पहुचाए दिमाग़ खे, त उन तरीक़े सां समूरनि ऑर्गन्स खे उन बैलेंस तरीक़े सां मैनेज करे एडजस्ट करे उन एनवायरनमेंट में। फॉर एग्ज़ाम्पल, असां जेकॾहिं हीट घणी फील कयूं था या सफोकेशन फील कयूं था या हिकिड़ो लो प्रेशर जो एनवायरनमेंट फील कयूं था, त उन में असांखे छा थी वेंदो आहे? असांजी स्किन मैसेज पहुचाईंदी आहे दिमाग़ खे। असांजो दिमाग़ वरी स्किन खे या ॿियनि ऑर्गन्स खे ऑर्डर कंदो आहे त सफिशेंट ग्लैंड्स जेके आहिनि उहे रिलीज़ कनि फॉर द सेक ऑफ एडजस्टमेंट। जेकॾहिं असांखे हीट थी फील थिए त स्वीटिंग थींदी, उहा छो थींदी? त असांजे बॉडी जो जेको टेम्परेचर आहे उहो मेंटेन थी सघे। असांजो जेको एपिडर्मिस आहे, डेड सेल्स जो आहे, इन जो पहिरियों कमु त सपोर्ट करे असांजे इंटरनल ऑर्गन्स खे। इंटरनल असांजा ऑर्गन्स जेके आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि मेन ऑर्गन्स, हिकिड़ा हूंदा आहिनि सपोर्टिंग ऑर्गन्स। सपोर्टिंग ऑर्गन्स कहिड़ा आहिनि? असांजे जेके एपिडर्मिस में बि अची था वञनि, हिकिड़ा अहिड़ा असांजा सिंपल ऑर्गन्स आहिनि जेकी असांखे मैसेज रिसीव करण में हेल्प था कनि फॉर द सेक ऑफ जेको आहे ब्रेन। त हिन जो मेन फंक्शन इहो ई आहे, सपोर्ट थो करे असांजे कंहिंखे डर्मिस खे। जेको डर्मिस आहे असांजो ही मेन हिकिड़ो लेयर आहे जंहिंमें असांजा वार बि कुझु हेसी ताईं असांजा पहुचनि था। इन्हनि जूं पाड़ूं इन्हनि में मौजूदु आहिनि। इन्हनि में असांजा खोड़ सातरा रिसेप्टर्स बि मौजूदु आहिनि, जंहिंमें असां चई सघूं था मेसनर्स कार्पसल्स। ही अहिड़ा रिसेप्टर्स आहिनि। ही छा आहिनि? रिसेप्टर्स आहिनि। हिन में जेकी रिसेप्टर्स आहिनि उहे छा था फील कनि? टच फील था कनि। जॾहिं बि असांजे स्किन खे कोई टच थो करे त ही रिसेप्टर्स कार्पसल्स जेके आहिनि, ईंड नर्व्स जेकी आहिनि, असांजा जेके नर्व्स जूं ईंड्स आहिनि हिन ताईं पहुतल आहिनि असांजे डर्मिस ताईं, उहे स्टिमुलेट थियूं थियनि। स्टिमुलेट जो असां ईअं सिंपल चई सघूं था त उहे एनर्जेटिक थियूं फील कनि या उन्हनि में तवानाई थी अचे। जीअं असांजो सिंपल हिकिड़ो वॉच जो एग्ज़ाम्पल वठूं त हिकिड़ियूं वॉच असांजे नब्ज़ ते थियूं हलनि। नब्ज़ छा आहे? उहा थोरो धिको थी ॾिए। छा खे धिको थी ॾिए? असांजी इंजन खे, वॉच जी इंजन खे। पोइ इंजन में हिकु अहिड़ो पुर्ज़ो रखियलु हूंदो आहे जेको वाइब्रेट कंदो आहे, स्टिमुलेट थींदो आहे, याने उहो पुरजोश थी वेंदो आहे। त ही जेके असांजा रिसेप्टर्स आहिनि, उन्हनि खे जेका शइ फील थिए थी त उहे छा था थियनि? स्टिमुलेट था थियनि। स्टिमुलेट जॾहिं उहे थियनि था त उहे असांजे ब्रेन ॾे हिकु सिग्नल मोकिलिनि था। सेम सिग्नल इलेक्ट्रिकल सिग्नल असांजो आहे, जेको असांजो ॿियनि सेंसिस में बि थी सघे थो। त इहे सिग्नल्स छो था क्रिएट थियनि? इहे इन जे लाइ क्रिएट था थियनि त उहो असांजो जेको डिटेक्टर पियो आहे हिन डर्मिस में, त उहो स्टिमुलेट थो थिए फॉर द सेक ऑफ प्रोड्यूसिंग इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक सिग्नल। उन खां बाद वरी असांजो ॿियो हिकिड़ो आहे नोसिसेप्टर्स। उहे छा आहिनि? पेन खे वरी फील था कराइनि। त असांखे कोई पिन थो लॻाए स्किन ते या ॿी का अहिड़ी शइ लॻाए थो जंहिंमें असां पेन फील कयूं था, त हिन पेन जा वरी अलॻि रिसेप्टर्स आहिनि। त उहे वरी छा था थियनि? स्टिमुलेट था थियनि। जॾहिं उहे स्टिमुलेट थियनि था त वरी उहे अलॻि क़िस्म जो सिग्नल मोकिलिनि था ब्रेन ॾे त का शइ
अहिड़ी तव्हांजे स्किन ते मौजूदु आहे जेका तव्हांजे स्किन खे डैमेज थी करे। त जेके असांजी स्किन खे शयूं डैमेज कनि थियूं त ही जेके रिसेप्टर्स कार्पस्कल्स आहिनि उहे सिग्नल्स प्रोड्यूस कनि था। उन खां वरी बाद में आहे थर्मो रिसेप्टर्स। थर्मो रिसेप्टर्स त नाले मां ई थो थी वञे त उन में असां हीट एंड कोल्ड जेका आहे फील कयूं था। असांजे जेका रिसेप्टर्स आहिनि उहे प्रोड्यूस कनि था हिकु अलॻि क़िस्म जो सिग्नल असांजे ब्रेन ॾे वञे थो। असांजो ब्रेन मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि ग्लैंड्स रिलीज़ करे थो। ईअं असां खणी चऊं पिट्यूटरी ग्लैंड जेको आहे उहो असांजे समूरे जिस्म में अहिड़ा ग्लैंड्स मोकिले थो जेके असांजे स्किन मां स्वीटनिंग कराइनि था। ऐं उन खां बाद असांजो ही जेको आहे हीट एंड कोल्ड जो बैलेंस ठहे थो पंहिंजी असांजी बॉडी में। उन खां बाद वरी ईंदासीं असां थर्ड जेको आहे असांजो हिपोडर्मिस। पेसिनियन कॉर्पस्कल्स आहे, ही बि रिसेप्टर आहे जेको असांजे स्किन जो प्रेशर मुहैया थो करे। याने असांजे स्किन ते ज़ोर थो अचे या उन खां बाद असांजो हिते जेको एयर जो प्रेशर आहे उनखे बि सस्टेन करे थो, उनखे बि बैलेंस में आणे थो। इन जा खोड़ सातरा असां एग्ज़ाम्पल्स ईअं बि चई सघूं था त हीअ असांजो अहिड़ो हिकु लेयर आहे जेको असांजे स्किन ऐं असांजे अंदरि जेके ॿिया ऑर्गन्स आहिनि उन्हनि जो मेन सपोर्टर बि आहे जेको बैलेंस करे थो। जेकॾहिं इन जो बैलेंस हेठि मथे थी वञे त असांजो जेको ब्लड जो जेको फ्लो आहे असांजी स्किन में जेको प्लाज़्मा असांजी फ्लो करे थी स्किन हिन जे मेन जे हेठां उहा फ्लो न कंदी, जंहिंखे वाइट जेको आहे लिक्विड बि चवंदा आहियूं। जीअं थोरी असांजी स्किन लही वेंदी आहे त हिकु वाइट क़िस्म जो असांखे लेयर नज़र ईंदो आहे। उहो लेयर असांजो ही हूंदो आहे जेको असांजे समूरे इन स्किन खे बि बैलेंस में आणे थो, आउटर एयर प्रेशर खे बि मेंटेन करे थो। जीअं असांजो कुझु अहिड़ा असां जीअं स्पेस जा आहिनि, स्पेस जेके उते वञनि था मथे, त उहे पंहिंजो मेन प्रेशर जेको आहे क्रिएट कराए पोइ था वञनि। जेकॾहिं इहो क्रिएट नथो थिए त इहा असांजी स्किन फाटी थी पए। इहा छो थी फाटी पए? इन जो मेन सबबु इहो ई आहे त असांजे अंदरि जेको प्रेशर डेवलप थियल आहे आउटसाइड ते, जे फूकणे जे अंदरि हिकिड़ो हवा जो प्रेशर मौजूदु हूंदो आहे उन जे लेयर ते, त असांजे स्किन ते बि अहिड़े तरीक़े सां अंदरे पासे ॾांहुं हिकिड़ो प्रेशर डेवलप थियल आहे। त उहो हाणे छा थींदो आहे असांजे स्किन खे कंट्रोल थो करे। अञा हिन में ॿियो जेकॾहिं असां ईअं जेका चऊं त स्वेलिंग जेका थिए थी, स्वेलिंग जे हिसाब सां बि इहे कंट्रोलर इन सां कुझु रिलेटेड आहिनि, असां हिन में डिस्कस करे सघूं था। वरी सेम असांजो अचे पियो मिड ब्रेन कॉर्टेक्स थैलेमस जे ज़रिए मिड ब्रेन ताईं वञे थो, कॉर्टेक्स ताईं वञे थो। इहे साॻी असांजी स्किन जेका आहे उन्हनि ताईं खणी थी वञे मैसेज, वरी उहो मैसेज वरी असांजे समूरनि ऑर्गन्स ॾे वञे थो त कहिड़ी शइ किथे बैलेंस करणी आहे। होप त तव्हांखे ही समूरो कुझु सम्झ में आयो हूंदो। ऐं मां इहो आख़िर में ज़रूरु चवंदुमि त हीउ जेको मुंहिंजो ब्रीफ इंट्रोडक्शन हुयो हिन असांजे स्किन जे बारे में, त हिन खे जेसीं ताईं तव्हां वरी ॿीहर किताबनि में पढ़ो नथा एसी ताईं ही ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न ईंदियूं, ऐं एसी ताईं तव्हां इन्हनि खे फुली कंप्रीहेंड बि घटि करे सघो था। छो त हीउ जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो इहो एब्स्ट्रैक्ट ॿुधायां पियो, इन जो जेको फुल जेको कंक्रीट आहे उहो तव्हां तॾहिं सम्झी सघो था जॾहिं तव्हां हिननि जूं पिक्चर्स ॾिसंदव, इन्हनि जा उहे कार्पस्कल्स ॾिसंदव त कहिड़े तरीक़े सां ठहियल आहिनि, या वरी इन्हनि जा एनिमेटेड ॿिया वीडियोज़ तव्हां ॾिसंदव यूट्यूब तां, तव्हांखे कॉन्सेप्ट अची वेंदो त हाउ दे स्टिमुलेट, हाउ दे जनरेट इलेक्ट्रिक सिग्नल्स XYZ। ऐं इन ई उमेद सां त इनशाला असां वरी ॿीहर नेक्स्ट लेक्चर में तव्हांजे साम्हूं हूंदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।